हिरा पब्लिक स्कूल डेरकी पारां सकाफ़ती ॾिण जे हवाले सां जेको सिंध टीवी न्यूज़ पारां जेको सॾु ॾिनो वियो आहे त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि उन उनवान हेठि जेको आहे अॼु ज़बरदस्त प्रोग्राम कयो वियो आहे। हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्कूल जेको शागिर्दनि आहिनि उन्हनि जेको आहे टेबलोज़ ऐं मुख़्तलिफ़ तक़रीरी मुक़ाबला कराया विया आहिनि। सिंध असांजो वतन आहे, असीं हिकिड़ी सिंधी क़ौम आहियूं। ही ॿेट छापर पूरी धरती असांजी आहे, सिंधी क़ौम जी आहे। सिंध जे ॿेटनि ते कोई बि वार न करणु ॾींदासीं। वफ़ाक़ भले जेतिरियूं साज़िशूं करे सिंध जे ॿेटनि खे असां कॾहिं बि धार थियणु न ॾींदासीं सिंध खां। ऐं असांजो वचन आहे त असांजो बचो बचो हिननि ॿेटनि जी हिफ़ाज़त कंदो। असां हिकु ॿेटनि जा असां मालिक आहियूं। ॿेटनि जो हिकु सिंध जो हिकु हिकु फर्ज़ंद मालिक आहे, हिकु हिकु सिंध जो बचो मालिक आहे। असां पंहिंजे सिंध खे हिकु अमड़ सम्झी करे असां पंहिंजी कैमरामैन मुमताज़ शेख सां आकाश शम्स भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ डेरकी।